बैंकिंग कोर्ट शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे 10 जुलाई ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कंदे खेनि 10-10 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। लाहौर जी बैंकिंग कोर्ट अबूरी ज़मानतुनि जे केस में फ़ैसिलो ॿुधाईंदे शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे ज़मानती मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत फ़ैसिले में चयो आहे त जवाबदार जांच में शामिल रहंदा ऐं FIA खेनि जॾहिं बि तलब करे त हू पेश थींदा। हुन FIA जे 5 रुकनी टीम मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ खां 1 कलाक ताईं पुछा-गाछा कई। अपोज़िशन अॻवान खां मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब पुछिया विया। मुस्लिम लीग नून जो सदर ऐं अपोज़िशन अॻवान शहबाज शरीफ FIA लाहौर जी टीम आॾो पेश थियो। 5 रुकनी टीम जी सरबराही FIA पंजाब ज़ोन 1 जे डायरेक्टर डॉक्टर रिज़वान कई। FIA शहबाज शरीफ खे शुगर स्कैंडल में जांच लाइ घुरायो हुयो। शहबाज शरीफ अधु कलाक खां पोइ ऑफिस मां निकिरी वञी गाॾी में वेठो त FIA खेसि ॿीहर घुराए वरितो ऐं अधु कलाक वधीक पुछा-गाछा कई। FIA जी जांच टीम शहबाज शरीफ खां मुख़्तलिफ़ सवाल कया। जांच अमल मुकमल थियण खां पोइ शहबाज शरीफ घर रवानो थी वियो।